कुल नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत। हर नफ़्स खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। ॾिसंदड़ अखियुनि ऐं ॿुधंदड़ कननि खे अमजद शरीफ़ तरफ़ां अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु असांजो सफ़र आहे शहीदनि जो क़ब्रिस्तान जेको खोड़ा शरीफ़ में पिणु मौजूदु आहे। हज़रत शहीद मखदूम अब्दुर रहमान जन जी मज़ार पिणु हिते मौजूदु आहे ऐं इन सां गॾोगॾु हिते हिकु अहिड़ो पिणु मौजूदु आहे जिते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं पंजतन पाक जा नाला पिणु उन्हनि जे पननि ते समायल आहिनि। मखदूम अब्दुर रहमान। मखदूम जी लफ़्ज़ी माना आहे ख़िज़मतगार। मुंहिंजो या तव्हांजो रुपए जो कमु हुजे, साईं जो उन जाइ ते 100 रुपए जो कमु हुजे त पंहिंजे कम खे पोइते करे पहिरियों असांजे कम खे वठंदा त आया ही जेके माण्हू आयल आहिनि इहे ज़रूरतमंद आहिनि, अवल इन्हनि जो कमु थिए मुंहिंजो पोइ बि थींदो। हुन परियों परियों ॾिसो था जेका आख़िरी मज़ार आहे इहा जेका आहे हिन महिल गादी नशीना मखदूम नदी मोहम्मद हाशमी, इहे हाशमी ख़ानदान सां तालुकात रखनि था ऐं शरीयत जा मालिक आहिनि। उनजो वाल साहबु आहे। ॿियो नंबर जेको आहे उन खां पोइ इहो पंहिंजो पिरालो ॿुधो अथव, अलाए कोन तव्हां परे जा ॿुधो अथव न, उन्हनि जो न्याणो बि थिए ऐं सचल सरमस्त जो उस्ताद बि थिए। साईं जो नालो साईं मोहम्मद आकिल। मोहम्मद आकिल। हा, सभु नाला लिखिया पिया अथव। बाक़ी जेके हुनखे दिलचस्पी हूंदी आहे त पोइ असां हुनखे किताब वठी ॾिनऊं, पोइ हुनखे सॼी असां त मुख़्तसर करे ॿुधाईंदासीं। बिल्कुलु। बाक़ी हुनजी हिस्ट्री त पंहिंजी किताबनि में आहिनि, उहे बि जेको वठंदो आहे त असां हुनखे वठाए ॾींदासीं। वरी मां तव्हांखे बाद में किताब बि ॾेखारियां थो, हुन में सभु कुझु आहे। ऐं उनखां बाद में जेको आहे ॿियो साईं इहो अलाह तव्हांखे हयाती जे किताब जो जेको पियो आहे असां वटि उनजो लेखक आहे, माना हुन मौज़ू ठाहियो। उनखां बाद में ॿियो जेको आहे पीर साहिबु पगारो वॾो जेको ॿुधो अलाए कोन, जी उन्हनि जो उस्ताद आहे। ऐं बाद में हीउ साईं नींदर आहे, हीउ बि उहिदे में आहे, हीउ बि साईं पाण मखदूम आहे, हीउ सॼो मखदूम ख़ानदान आहे। हीउ साईं जो पोटो बि थिए, भाइटो बि थिए ऐं पुटु बि थिए, भाइटा बि जेका पुट ई आहिनि। हीउ साईं जो भाउ आहे जेको साईं सां गॾु शहीद थियो। हीउ साईं जेको आहे इहो बि साईं जो आहे। परियों परियों जेको आहे सो आख़िरी इहो जेको आहे सो मखदूम तालिबुल मौला ॿुधो अलाए कोन, उन्हनि जो उस्ताद आहे। अच्छा, साईं जो नालो? साईं जो नालो लिखिया पियो अथव साईं। अच्छा, इहो थोरी तकलीफ़ में वरी असां चश्मा पाईंदासीं। अमीर अहमद अल हाशमी, अहमद अल हाशमी। हा, शायदि हिन जो बि सभिनी जी हिकु ई वसफ़ आहे। साईं जन जेको आहे सो हितां शहादत हाणे तव्हांखे ॿुधाईंदुमि साईं जी। हितां साइदी सॾिबी आहे। साइदी तक़रीबन 20 खां 30 किलोमीटर जे मुफ़ासिले ते हिकिड़ो नंढिड़ो ॻोठु आहे। पोइ उते जेको आहे सो सैद रहंदा हुआ, उन जे करे साईं उन ॻोठ जो नालो पियो साइदी। पोइ उते जेको आहे सो अवाम सां सैदनि जो ॾाढो रवैयो ग़लति हुयो। उतां जा माण्हू वफ़द करे आया साईं वटि, त साईं जेको आहे सो हता की उहा हिकिड़ी औरत हुई, हसीन हुई, ॾाढी मंगलहार आहे। उनखे तंग पिया कनि, उनजे अवाम में ॿियनि खे बि तंग पिया कनि। मतिलबु हुनजो अवाम सां मां जनरली ॻाल्हि करे कई, खोले नथो चाहे त लेडीज़ बि अची आहे। पोइ साईं ॾे वफ़द आयो त साईं तव्हां शरीयत जा मालिक आहियो, तव्हां जेको आहे सो असांजी रहनुमाई कयो, हिननि खे कुझु चओ। हितां साईं जन हुननि खे 2-3 दफ़ा माण्हू मोकिलियो ऐं साईं जन हुननि खे पाण बि चयो त बाबा सुठी ॻाल्हि न आहे कंहिंसां, कंहिंजे बचे सां ज़ुल्म करणु सुठी ॻाल्हि न आहे। तव्हां अलाह तव्हांखे हयाती ॾे हू न पिया मुड़नि। पछाड़ीअ में हू विया सिधो नूर मोहम्मद कलोड़े ते। नूर मोहम्मद कलोड़ तॾहिं हिंद ऐं सिंध गॾु हुई। नूर मोहम्मद कलोड़े जो तख़्त हुयो ख़ुदाबाद, ख़ुदाबाद रोडी जे भरिसां। पोइ नूर मोहम्मद कलोड़े वरी साईं खे चयो त तव्हां जेको आहे सो चुप करे वेही रहो, अलाह वारा तव्हांजी कुझु कमु मां ॼाणा त अवाम ॼाणे। त साईं जन हुननि खे जवाबु ॾिनो त मां इहो बर्दाश्त न करे सघंदुमि, मां शरीर जो मालिक आहियां। अगरि जेकॾहिं मां कंहिंसां ज़ुल्म थींदे ॾिसां ऐं पोइ चुप करे वियां त पोइ मूं में ऐं ज़ालिम में को फ़र्क़ु कोन्हे को, ॿुधोसीं, को फ़र्क़ु कोन्हे को। इन जे करे साईं जन जेको आहे सो खे थोरी तकलीफ़ अची वई, यानी रूहानी मालिक हुया। पोइ साईं जन वरी पाण विया नूर मोहम्मद कलोड़े ते, ॾाढी हुनखे तंबीह ॾिनो।
नूर मोहम्मद करोड़े चयो त भेण हिकिड़ो फ़क़ीर माण्हू अलाह वारो ऐं हुनखे त अंदाज़ जी त ख़बर ई कान्हे त इहा आहे शइ कहिड़ी। पोइ हुनखे वरी थोरी तकलीफ़ आई त हिते जो आहे हिनजो लश्कर आयो 222 माण्हू शहीद करियोसीं। साईं बि हुयो पाण, हीउ साईं जो भाउ बि हुयो, इहे ॿई साईं शहीद थी विया। तव्हांखे मां अॻिते ॿुधायां, हा दुआ घुरी वठो। तव्हां कंहिंखां बि पुछा कंदव त बाबा असांखे शहीदनि ते वञिणो आहे त नंढो ॿार बि तव्हांखे ॿुधाईंदो त बाबा शहीदनि ॾे ही घिटी वञे थी पई। अगरि जेकॾहिं ईअं तव्हां चवंदो बाबा मूंखे कंहिं साईं अब्दुर्रहमान वञिणो आहे, उते माना काफ़ी माण्हुनि खे इहा ख़बर न आहे त साईं जो नालो छा आहे। बाक़ी साईं जो शहादत जे हिसाब सां साईं जो नालो आहे साईं, ऐं दरगाह बि इहे शहीदनि जे नाले सां मशहूरु आहे। शहीदनि जो क़ब्रिस्तान जा मनाज़िर हीअ साईं मदीने शरीफ़ खां आयल आहिनि, सैयद आहिनि, हिननि जी हिते शहादत नसीबु हुई। जीअं नूर मोहम्मद करोड़े जो लश्कर जो आयो त हिते जेको आहे हिन सैयदनि खे बि शहीद कयूं। हाणे ॿ ॼणा होॾे ॿुधायोमांव तव्हांखे, ॿ ही 4 हिकिड़ो साईं अंदरि आहे, तव्हांखे उहो दीदार करायूं था, उनजो बि तव्हांखे हिस्ट्री ॿुधायूं था। हेॾो साईं मखदूम ठठे वारनि जो हिननि सां को तालुक आहे? बिल्कुलु तव्हांखे सभु कुझु ॿुधायूं था, हर शइ ॿुधायूं था। ही बि सैयद आहे साईं, उन वक़्त जो शहीद थियल आहे। हा साईं, ही रूम जेको आहे बिल्कुलु 3 माण्हुनि ते मुश्तमिल हुयो। चौथे हिते दफ़नाइण जी जॻह न हुई साईं। हिकिड़ो हिन साईं बि अॻु में दफ़न हुयो, हीउ साईं बि अॻु में दफ़न हुयो, हीउ साईं बि अॻु में दफ़न हुयो। पोइ साईं जॾहिं हीउ साईं फोत थी वियो त हिन जो नींगर आहे, हा हीउ साईं हिन जो नींगर आहे। हीअ पहिरियों मज़ार हेॾो हुई साईं। पोइ जॾहिं हीउ साईं फोत थी वियो त हिनखे सिंगारे खटोले ते खयूं था अचनि। हस्बे मामूल जीअं असां आशिक़नि जे अलाह वारनि जे मंज़र जे अॻे आहे, उहे त असां नथा चई सघूं त उहो मरी विया, न ही जीअरा आहिनि। पोइ साईं पीउ जेको आहे सो पंहिंजे पुट खे क़बर मां चयो त बाबा हेॾो अचो, त पुट जेको आहे सो कफ़न मां जवाबु ॾिनो त बाबा जॻह ॾींदो त असां ईंदासीं। पोइ ख़ुदा ई थो ॼाणे, आशिक़ रसूल था ॼाणनि, आशिक़ ख़ुदा था ॼाणनि त हीअ मज़ार जेको आहे सो होॾो वारी सुरी हिते कीअं आहे। न हिनखे कंहिं ड्राथो, न का ॻाल्हि, न का मुआर, हीअ हिते आहे, हिते पंहिंजे पुट खे जॻह ॾिने। वरी हिन साईं जी जॻह ॿुधायांव त हिन साईं जे आङुर खे हिकिड़ी औरत जो जेको आहे सो लटो लॻो त साईं जन आङुर कटराए छॾी। छो त असां शरीयत जा मालिक आहियूं, असांजे जिस्म खे कंहिं ग़ैर औरत जो लटो छो लॻो। शरीयत वॾी ॻाल्हि आहे न। बिल्कुलु साईं। अचो जॾहिं मां पहिरियों अर्ज़ु कयो त नूर मोहम्मद करोड़े जो लश्कर जो आयो, हिते 222 माण्हू शहीद करे वियो। हे लिखियलु अथव साईं सिंध जो हुकुमरान सिंध नूर मोहम्मद करोड़ो के दौर में। पोइ साईं उते हे चई वियो त जेकॾहिं कोई बि हिननि खे दफ़नाईंदो त उहो पंहिंजो ज़िम्मेवार पाण आहे। हा साईं, 3 ॾींहं मुसलसल साईं जा जनाज़ा माना लाश ईअं पियल हुया, कोई उन्हनि खे दफ़नाए न पियो। उनखां बाद में अलाह तव्हांखे हयात ॾे, घोटकीअ खां हिकिड़ो बुज़ुर्ग आयो जंहिंजो नालो हुयो पीर मोहम्मद मूसा। उहो आयो, उन 5 माना मज़ारूं ॿाहिरि रखायूं, जेके मां तव्हांखे ॾेखारियो 2 साईं, 2 हे, हिकिड़ी अंदरि, बाक़ी बचिया 217 माण्हुनि जा जनाज़ा साईं। पोइ हे खूह सुकाए, हिन में खूह में जेको आहे सो 217 शहीदनि जा लाश हिन खूह में अथनि। ॾिसो था साईं, हे 217 माण्हुनि जा लाश हिन खूह में आहिनि साईं। पोइ साईं हाणे शहादत कॾहिं थी आहे? शहादत थी आहे 17 मुहर्रम 1145 हिजरी में शहादत थी आहे। पोइ जॾहिं 17 मुहर्रम पियो अचे साईं, हीउ सॼो रत पियो थी वञे, छो त शहीदनि जो खून कॾहिं रायगान न मिलंदो। पोइ साईं खून पियो थी वञे, इन जे करे साईं जन मथां हुननि खे दफ़नाए बंदि कराए छॾियो त मतां कंहिंजी दिलि बर्दाश्त करे या न करे। इन जे करे त साईं जन खे मथो न कराए छॾियो। हा साईं।
अचो ही कमरो ॾिसो था साईं हिन कमरे में मां पहिरियों तव्हांखे ॿुधायो त पीर साहब पागारो तालिबुल मौला ऐं सचल सरमस हिते क़ुर शरीफ़ जो सबक़ु वठी विया आहिनि हिन कमरे में हाणे हिन में मज़ा हा हा सलाम करे अचो बाबा हे मस्जिद जा मनाज़िर आहिनि कब्रिस्तान जे भिक में मस्जिद आहे आलीशान मस्जिद आहे अचो साईं अचो अचो मस्जिद दौर जी आहे बिल्कुलु सभु दीदार करण था पंहिंजो शाह अब्दुल लतीफ़ शायदि हिन जी कहाणी मां तव्हांखे न ॿुधाई शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैहा हाला में रहंदो हुयो पोइ उते साज़ वॼाईंदो हुयो त हितां साईं जन जेको आहे सो हुनखे हुकुम ॾिनो त तूं साज़ न वॼाए साज़ वॼाईंदे त मां तोखे ताज़ीर ॾींदुमि ताज़ीर जी माना आहे सज़ा हे अरबी लफ़्ज़ आहिनि पोइ मां ॾिनुमि पोइ साईं पाण आयो सचल सरमस्त हिते सिधो न आयो हिते आयो पहिरियों मियां चनीअ वटि उहा जेका ताज़ीर साईं जन हुननि खे ॿुधायो हुयो उहो बि ताज़ीर पाण सां ॾेई आयो पोइ वरी साईं जन पंहिंजे हथनि सां रुमाल सां हुनजो माना चहिरो सफ़ा कयो बाद में हिन कमरे में 8 ॾींहं रहियो साईं हा भिटाई साहब 8 ॾींहं हे लिखियलु अथव मथां हुजरा भिटाई अच्छा हा इहो वेठो शेर बि लिखियलु अथसि अॼु न आयुसि हा इहो शेर बि लिखियलु अथसि अॼु न आयुसि आऊं सुभाणे ईंदुसि सुपरी अॼु न आयुसि आऊं सुभाणे ईंदुसि सुपरी जंहिंजो तोते नाम सो खणे ॿार खुंहिनि जा सही हे कमरो बंदि हूंदो आहे हा हिते हाणे मुफ़्ती साहिबु रहंदो आहे जेको या वरी जेको आलिम दीन थींदो आहे उनखे हिते सबक़ु मिलंदो आहे इहा साम्हूं ॾिसो था इहा शहादत जी जॻह आहे साईं हिते अच्छा शहादत जॻह थी आहे हा हिते साईं अब्दुरहमान जी शहादत ते टैंकी लॻल हुई सही होॾे मसो पिया कनि निमाज़ जो टाइम हुयो मसो पिया कनि पोइ जीअं जो लश्कर आयो त इन जॻह ते साईं खे शहीद कयो तारीख़ हिजरी लिखियो पियो अथव साईं 1145 17 मुहर्रम साईं ठीकु आहे अचो त हाणे मां तव्हांखे दीदार करियो मस्जिद बंदि करे आया अलाए काॾे साल बि न सोचता ज़ोर गई है हाँ अच्छा अचो बाबू अचो शादादा भिटाई साहब छठे वारे वियो न मुरीद थियण पोइ भिटाई साहब लोड़े जे करे माना मुरीद न थियो फेद आसिम थियो हीअं न आज के निमन को आज के का बिल्कुलु हाँ ते ही बना तव्हां ॾिसंदव त हिनखे ज़ाहिरी तरह सां काथों बि पाणी जी खेब बि न आहे सही ठीकु आहे न हेठि ॾिसो था सुको पियो आहे काठियूं बि सुकियूं पियूं हाणे हिन जी उमिरि घणी आहे साईं हिन जी उमिरि आहे 400 साल साईं या न 4 सदियूं गुज़री वियूं असांखे साईं जन ॿुधायो त सरकार दो आलम पाक मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिते आयल हुया बशारत में ॾंदण पाक कयो ऐं ॾंदण जो करशमो आहे साईं हेठो तव्हां कुझु बि ॾिसो था त मथे तव्हांखे मां नज़ारो ॾेखारियां थो अचो हितां बि थोरो दीदार कंदा हलो त सावा गौच लॻा पिया बाग जन्नत में मोहम्मद मुस्कुराते जाएंगे बाग जन्नत में मोहम्मद मुस्कुराते जाएंगे फूल गिरेंगे और हम उठाते जाएंगे अचो साईं हेॾा बि ॾिसंदव तव्हांखे काथों बि पाणी जो ठेंबो नज़र न ईंदो साईं हे मथे सॼो हिकिड़ो ई वणु अथव साईं सॼो लिम खां अलावा
हे भली बहार हुजे या खिज़ा हुजे 12 महीना ही साओ आहे साईं 12 महीना ही साओ आहे 12 महीना ही हिनजो नालो आहे साईं हाणे मां तव्हांखे नाला ॾेखारियां बिस्मिल्लाह करे हा ही उहो वण आहे जंहिंमें हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो नालो ऐं पंजतनि पाक जन जा नाला हिन में समायल आहिनि बाबला अछनि साईं अचो अखरनि ॾिसो। टाइप जीअं थींदो आहे पननि ते उहे हे सरकार दो आलम जो नालो लिखियो पियो अथव साईं मोहम्मद अचो साईं अचो बाबा त वरी थोरो अॻिते वधूं हे बि नालो लिखियो पियो अथव साईं मोहम्मद अच्छा एक मथां लिखियल आहे हा हे अछो अछो साईं अछो अछो हा। अथव जेको आहे हा साईं अछो सिधो कजो साईं के थोरो ही बि लिखियल आहे सामने अच्छा हे बि अछो अथव हे बि मोहम्मद लिखियल अथव साईं सही साईं वरी हे ॾिसो साईं हा साईं हे मोहम्मद लिखियल अथव अछो तह जेको लॻल आहे हा उहो साईं मोहम्मद लिखियल आहे हा साईं पननि जे मथां अछो तह हा करियल साईं आहे हा साईं इहो कुदरती आहे हा साईं कुदरती आहे काफ़ी पननि ते लिखियल आहे साईं तव्हांखे हिन सॼे वण ते मां तव्हांखे ॾेखारींदुमि मोहम्मद जी जमालत जो कोको पनो ॾिसी जलवो गलन हाणे वारो तयारु थियो हे मोहम्मद जी जमालत जो ॾिसी जलवो हेॾो गलन हिन ते वारो ॾिसो साईं शकी ई पियो लिखियो अथव। शर्मंदो ॾाढो चमन सारो ओ ही। गुलन वारो हा साईं मोहम्मद लिखियल अथव साईं बिल्कुलु हे असां जीअं बि जीअं मथे वेंदासीं तीअं असांखे अलाह तबारक व ताला जा ऐं पंतनि जा नाला सभु मिलंदा साईं अच्छा सभु बिल्कुलु सभु अच्छा आहिनि उहो मैं परते आहिनि हा इन जे करे हितो माण्हू कुझु पटन बि था न साईं सही। हाणे पटन मना थी विया साईं अच्छा बिल्कुलु पटने था सघूं बिल्कुलु न साईं पटे मना हुआ साईं अच्छा हिते कोल्हा जो नालो या पंजतन पाक जो को नालो आहे ॿियो साईं हिकिड़ो मिंट हे ॾिसो साईं हे हसन लिखियल अथव साईं हे ॾिसो साईं हा साईं अचो साईं वठो मथे मोहम्मद लिखियल आहे हे मोहम्मद लिखियल अथव साईं सही साईं हे बि मोहम्मद साईं तव्हांखे मां बसि हुन चवां समुंड आहे समुंड आहे बिल्कुलु साईं। समुंड आहे साईं हेॾे ॾिसंदव डबल लिखियल आहे हेॾो हे ॾिसंदव हेॾे ॾिसंदव हेॾो ॾिसो हे हितां ॾिसो हे समुंड आहे साईं जीअं गहराइनि में वेंदासीं त अलाए किथे साहबतुनि जी साहिबी अजब ॾिठीसूं साहबतुनि जी साहिबी अजब ॾिठीसूं पन बुड़ी पाताल में पहण तारी तूं जेकर अची मूं त मेड़ियाई मान लहां सुभान अल्लाह ॾिसी दुनिया में अजब नज़ारा ॾिसी दुनिया में अजब नज़ारा साईं जी सॻ सम्झ प्यारा हिन तरफ़ आहे कंहिं ही शहीदनि जे क़ब्रिस्तान जे वण जा मनाज़िर आहिनि जंहिंमें पंजतन पाक ऐं हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा नाला पन पन में समायल आहिनि आहे न हा इहो मथां लिखियल आहे न पननि में कुझु ज़ाहिर वर्ड नथा नज़र अचनि कंहिंमें वाज़े आहिनि लिखियल नाला कंहिंमें पंजतनि जा नाला लिखियल आहिनि कंहिंमें मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो लिखियल आहे हा लिखियल हुयो साईं हिते हिते हिकिड़ो लिखियल हुयो हे सम्झ में अचेव छा लिखियल आहे हसन आहे वर वकड़नि में हुजे पियो मोहम्मद आवाज़ है हा हे मोहम्मद आहे हे वॾनि अखरनि में हो त शुरू थियो हीअं लिखियल मोहम्मद हो मोहम्मद हे बि मोहम्मद लिखियल आहे माशाअल्लाह काथे हा ओ न कुंड में हिनखे साईं 400 साल पुराणो वण आहे साईं ओ हिते कुंड में लिखियल आहे 400 साल मोहम्मद माना ओ 4 हिन सदियूं गुज़री वियूं साईं चार सदियूं पहिरियों कुझु बि न आहे तव्हां पाण ॾिसो था भली मूवी भरियोसि त भली भरे सघोसि था जी। तव्हांखे हेठो सुकियूं काठियूं नज़र थियूं हे अचनि बिल्कुलु सिकियूं ऐं काठियूं उन खां बाद में हो काठियूं तव्हां ॾिसंदव त अधु तव्हांखे काठियूं अधु काठियूं अथऊं कटला माना उॾे ई खाधल उॾाई खाधल सफ़ा पुराणो जीअं न हूंदो आहे ख़तमु थियल एक्सपायर थियल सॼो साओ चुट नज़र ईंदो साईं लिम को परे आहे लिम पर ते आहे बाक़ी हे जेको वण हे हेठि मथे जेको बि ॾिसो था जेको हिकु वण आहे साईं हा सही सॼो वण हिकिड़ो ई आहे बाबा साईं ॾिठो बाबा हा।
बाबा तुम दीदार कयो हां ताहे काठियूं बि ॾिसो न हितो बि ॾिसो त हे काठियूं तव्हांखे सुकला बिल्कुलु काठियूं सुकला ऐं खाधला आहिनि हा साईं हे बसि मालिक जी करम नवाज़ी आहे जंहिंजे हथनि जो रखियल आहे ताज़ो वण कटबो आहे त थोरो सावक ॾेखारींदो आहे पंहिंजी पर हे ईअं लॻे थो ॼण पुराणे दौर जो कटियल आहे हा साईं 400 साल इहे भुरी आहे पाण हिते काठियूं भरंदियूं करंदियूं थियूं वञनि अरे हे भुरनि थियूं हा साईं हा इहे भरंदियूं उहो परियां करे थो हे जेके कट लॻल हा हे कट जेके हाणे कटिया विया आहिनि हेॾे मुल्क वधियल हुयो इलाही अच्छा इन करे कटिया विया वरी आवाम अचे पियो न साईं हा उनखे जॻह न पई मिले इन जे सहूलियत जे करे असां इहे कटिया विया आहिनि सही हे मथे पासे में सफ़ा ॻरियो पियो आहे हा साईं सॼो करियो हाँ कम गलत किते है ना क्यों अच्छा तव्हां हितां ख़िदमत गुज़ार आहियो साईं साईं मालिक जे नाम जो सत वञा क़बूल कर बाबा बिल्कुलु साईं क़बूल कर बाबा बिल्कुलु ई आहे क़बूल कर मुंहिंजा बाबा साईं मस्जिद जा मनाज़िर आहिनि तव्हांजे साम्हूं मथे किले अचो त हाणे मस्जिद जे अंदरि जा दीदार वठूं हे क़दीमी मस्जिद आहे हाणे रिपेयर जो कमु थियो आहे उन खां पोइ थोरो घणो हले थो बाक़ी पुराणी जेके तव्हांजे मथां टाइल्स नज़र अची रही आहे मार्बल इहा पुराणी दौर जी आहे मस्जिद जे अंदरि तरफ़ मीनार मखदूम दौर जो ई आहे मीनारो बि उन दौर जो आहे टिनि कुबनि ते मुश्तमिल आहे साईं सही असां हाणे विया कोन मदीने पाक माण्हू ॻाल्हि न कनि उते बि हिकु जेको आहे सो ईअं मंदरु ठहियल सही टे होॾो बि अथई हिकिड़ो हुन खां बाद में ठहियल आहे सही अच्छा झूमर हाणे जो आहे हे बि उन झूमर जो मां नथो चई सघां थी सघे थो हे जेका फर्श बंदी आहे न साईं उन दौर में थी आहे हीअ फर्श बंदी हाणे जी थी आहे सही ऐं बाक़ी जेको आहे हे जेको बि नज़ारो ॾिसो था जेको बि नज़ारो ॾिसो आहे मथे जेको बि लॻल आहे त इहो जेको आहे सो नज़ारा मथे आहे त बाक़ी हिन जे लाइ मां मस्जिद में बि न चवंदुमि न हे हिन दौर जो लॻे थो हे पुराणो नथो लॻे सही ये कटाई जेका आहे उन दौर जी थियल आहे सही हे चूने जी माना हिन में थियल आहे चूने सही बाक़ी ॿियो सॼो उन जी ॼाण आहे डिज़ाइन वग़ैरह हाँ ये साईं दौर उहो चई सघे थो न शाहजहां वारो दौर साईं शाहजहां जो बि उन खां अॻु जो आहे सन ॾिसी ऐं पोइ उनखे ॻाल्हि बि ॾिसो सही त शाहजहां जो सन छा हुयो हाणे अॻु में साईं जो सन छा इहे सभु किताबनि में साईं मौजूदु आहिनि बिल्कुलु साईं मां तव्हांखे किताब बि ॾेखारियां थो हे साईं अबा हा गुंबद मक़सद इन करे हूंदो आहे आवाज़ गूंजे सॼी मस्जिद में हर कुंड ताईं आवाज़ बंदि कर बाबा जेको आहे न साईं मदरसो ठहे थो पियो अच्छा हे हाणे तामीर हे हाणे ठहे थो पियो उन खां अलावा तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां थो हिन खे अञा ताईं हथु न आहे लॻियल हे बि उनजे दौर जो ठहियल आहे छो त तालिब इल्म पढ़ंदा आहिनि हिते बिल्कुलु तक़रीबन हिते तालिब 100 तालिब पढ़ंदो आहे अच्छा हा ऐं हाफ़िज़ घणा आहिनि हिते हाफ़िज़ आहिनि हिकिड़ो मौलवी साहिबु आहे जेको मुफ़्ती आहे पंहिंजो फतवा वग़ैरह ॾींदो आहे ॿियो आलिम आहे जेको हिन तालिबनि खे वीचारनि खे पढ़ाईंदो आहे सही ऐं अल्हम्दुलिल्लाह नाले जो आहे इमाम जो नालो अथसि वॾे जो जेको आहे सो हा ऐं वॾे जो जेको आहे सो मौलवी हफ़ीज़ खोड़ो आहे अल्हम्दुलिल्लाह
हे असांजा तालिब वीचारा पढ़ंदा आहिनि बिल्कुलु अलाह साईं वॾी हयाती ॾियनि असांजी लाइ इहा ख़ुशी आहे मुस्लमानी ॻाल्हि आहे अलाह साईं हिननि खे वधाई साईं हाणे हे कंहिंजी कस्टडी में आहे निगरानी में आहे मखदूम नदीम अहमद हाशिमी जे अच्छा उनजी में उहे साईं जा माना साईं पुश्त हिन महिल गादी नशीन बि मखदूम नदीम अहमद आहे ठीकु साईं अचण बि इबादत आहे ॾेखारण बि इबादत आहे साईं पोइ हीअ किताबु जेको करे कोई वठंदो आहे त पोइ असां हुनखे वठाए ॾींदा आहियूं सही बाक़ी जे न त पोइ असां हिनखे दीदार हे ज़रूरु कराईंदा आहियूं बाबू सही किताब में सॼो कुझु माना मनाज़िर बि आहिनि ऐं तारीख़ सां गॾो गॾु माना जेके बि सिंध में बुज़ुर्ग आहिनि हे हुननि जो किताब साईं पाण लिखियो हुयो अच्छा हीअ साईं ॾिसो था न हीअ बिल्कुलु हीअ आहे हिन महिल जेको गादी नशीन मखदूम नदीम अहमद हाशिमी हे हुनजो वालिद साहिबु आहे साईं अच्छा हा हिन में हीअ ॾिसो था हीअ अछी चिंदी जेका आहे साईं उहो हीअ जी साईं हाणे लिखियल बि अथव हेठों तव्हां इहो बि भरे सघो था हा अछी चिंदी आहे इहा सरकार दो आलम जे दस्तार मुबारक जो हिसो आहे साईं हे असां वटि इहे शयूं मौजूदु अथव साईं अच्छा हा हे छा लाइब्रेरी आहे या का बिल्कुलु साईं न होॾे साईं जन जो जेको आहे सो बंगुले ते हूंदियूं आहिनि साईं जन जुमे जे ॾींहुं निमाज़ खां पोइ फौरन जेको आहे सो कराईंदा आहिनि हा सही हीअ सरकार दो आलम जन साईं ॿिनि क़िस्मनि जी जुतियूं पाईंदा हुआसीं हिकिड़ो हिन क़िस्म जी ॿियो हिन क़िस्म जी हे ॾिसो था पाण त असां 12 रबिल अवल ते जेको आहे सो सींगारे मथे सां बि रखंदा आहियूं सीने सां बि रखंदा आहियूं साईं हीअ जेको ॾिसो था इहो सरकार दो आलम जे जेके असां पढ़ चऊं मज़ार जो पढ़ आहे इहो असां वटि मौजूदु अथव साईं अच्छा ऐं हीअ सरकार दो आलम जे कमीस जो हिसो आहे साईं ऐं मखदूम साहिबान खे मिलियो हो हा साईं उन्हनि खे तोहफ़े में मिलियो बिल्कुलु 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 हीअ सरकार दो आलम पाक मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾाढ़ी मुबारक जो बि वार अथव मथे मुबारक जो बि वार अथव साईं इहो बि असां वटि मौजूदु आहे हा साईं ऐं हीअ जेको आहे सो जारी मुबारक जो इहो आहे कपिड़ो वरी हीअ ॾिसो था साईं हीअ काबतुल्लाह शरीफ़ जो गिलाफ़ अथव साईं हीअ असां वटि शयूं मौजूदु अथव साईं मां इन करे बार बार थो चवां त हीअ असां वटि हिनखे गौर सां ॾिसो ॾिसण बि इबादत आहे त ॾेखारण बि इबादत आहे हीअ बुहारो आहे साईं जेको सरकार दो आलम पाक मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मज़ार खे ईंदो आयल आहे साईं हीअ फणी मुबारक आहे हज़रत अली अलैहिस्सलाम जी पर काठ जी में सूरत में अथव साईं काठ जी माना ठहियल आहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी फणी आहे इहा बि काठ जी सूरत में आहे इहा काठ जी माना ठहियल आहे हे पन मुबारक आहे जेको मां तव्हांखे हिन महिल ॾेखारियो आहे पन मुबारक साईं क़ुरान पाक आहे साईं जेको मोहम्मद हाशिम ठटवीअ लिखियो हुयो पंहिंजे हथनि सां चई त मां सरकार दो आलम पाक मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में रखंदुमि पोइ उतां सां हुनखे हुकुम थियो त हेॾे न खणी अचु सिधो वञु खोड़े उते मखदूम अब्दुर्रहमान खे वञी ॾियो साईं हा हे साईं खे पंहिंजे हथनि सां मिलियो हा इहो बि पियो आहे साईं हीअ साईं शहादत जी जॻह मां तव्हांखे ॾेखारियो हीअ गंज शहीदा ॿुधायमि साईं तव्हांखे खूह बि ॾेखारियुमि हीअ साईं भिटाई सरकार जो बि ॿुधायमि हीअ साईं जेको साईं जन हिते दर्स वरितो इहो बि मां तव्हांखे ॿुधायुमि हीअ साईं जन जी लाइब्रेरी आहे साईं वॾो परतो अच्छा लाइब्रेरी बंदि हूंदी आहे हा बंदि आहे खुलियल आहे हाणे हीअ पीर साहिब पघारो आहे साईं अॻु में जो हीअ हाणे जो पीर साहिब पघारो आहे पर मां अर्ज़ु इहो कयो त साईं जन हितां वेंदा आहिनि रुॻो फ़ोन कंदा आहिनि त असां अचूं था जेको बि हितां दरगाह जो गादी नशीन हूंदो आहे उन बसि फ़ोन कंदो आहे त असां अचूं था त उहो ई दरवाज़ो खुलंदो आहे पघार जंहिंमें पघार वारा पाण इन थींदा आहिनि अंदरि हे साईं जन जे लाइ बि उहो ई दरवाज़ो खुलंदो आहे पर मां वरी एतिरो ईअं ज़रूरु चवंदो आहियां त नकल से वफ़ा नहीं असल से ख़ता नहीं हे जेको आहे सो असुलु माण्हू आहिनि हिननि खे साईं पीर साहिब पघार खे घणो टाइम थी वियो साईं जो हिते सबक़ु वठी वियो काफ़ी टाइम थियो पर अॼु बि उहो इहो ई ख़्यालु कंदा आहिनि त न असांजो हे उस्ताद घराणो आहे ऐं असां हिते असांजा वॾा हिते पढ़ी विया आहिनि हा बाबा लाइब्रेरी आहे हीअ ॾिसो था साईं हीअ बादशाह पीर दस्तगीर जो बगदाद वारे जो गादी नशीन आहे साईं अच्छा हा हीअ अची हिते सरकार दो आलम जो वार मुबारक ॾिसे थो साईं ऐं हीअ हमीदा खोड़ा जेको पहिरियां स्कूल जी हुई मिनिस्टर हा ॿियो तव्हांजे ज़िंदगी ॾे ख़ैरु मौला ख़ैरु कंदव अलाह खे बाद इहो शहीदनि जो क़ब्रिस्तान जेको तव्हांखे ॾेखारियोसीं असांजे दुआ में यादि रखंदा जेकॾहिं असांजी वीडियोस तव्हांखे वणनि थियूं त असांजे पेज मोटिवेशन स्किल्स बाय सूफ़ी शहर खे लाइक कंदा कमेंट कंदा ऐं शेयर कंदा त जीअं वधि खां वधि माण्हू हिननि माॻनि खे ॾिसी सघे ऐं
हिननि शयुनि खे सम्झी सघे। वॾी महिरबानी।